Jazbo. A grand evening of Sindhi music, dance, laughter and bhagat. At Sheikh Rashid Auditorium, Dubai. अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली तहके वकिया सारिया जिंद जान तह तेवारिया जहवे दुनिया मुखे बीघे में माओ मूंखे कीअं ख़बर पई हिकु लेडी ॿिए खे चए थी ॾिस न 42 लख रोक जी बोली हुई 500 रुपया घटि ॾिना अथऊं। मां चयो हुनखे 42 लख में 500 घटि मिलिया अथसि त हिनखे टेंशन थी वई आहे। परदेसी सिंध वारा याद था कनी जन जन सां नंढो थी वॾो थियो होए जन जन सां नंढो थी वॾो थियो होए उहे प्यारा याद था कनी परदेसी सिंध वारा याद था कनी न कॾहिं ईंदे यादि कॾहिं। ॾिसो असांजी दीदी जो मोबाइल तो फोन कोन थी खणे जॾहिं घनश्याम गानो पियो ॻाए मां ताड़ी थी वॼायां दीदी। सभु था चवनि त मिलण ईंदे सभु था चवनि त हो यादि कॾहिं न कॾहिं ईंदे यादि कॾहिं न कॾहिं तुझी रहमत वारी नज़र ॾिसी तुझी रहमत वारी नज़र ॾिसी मुंहिंजा नेण निमाणा पवन पुसी दिल दर्दन मुंहिंजो हाव भरे। सिंधी संगत जो एकयो सालियानो जलसो दुबई में सिंधियत जो जज़्बो। जनवरी 2022